अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सतकूनु फ़ी उम्मती सलासून व सबईन फ़िरक़ा कुल्लुहुम फ़िन्नार इल्ला फ़िरक़तुन वाहिदा। क़ील मन हुम या रसूलल्लाह क़ाल मा अना अलैहि व अस्हाबी वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैकुम बिसुन्नती व सुन्नति खुलफ़ाइर राशिदीनल महदीयीन अज़्ज़ू अलैहा बिन्नवाजिज़ इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुसलमान भाइरो, गडानी बिरादरी सां वाबस्तगी रखंदड़ इंसानो, अल्लाह से तव्हां असांखे ईमान ऐं इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो आहे ऐं रब साईं तव्हां असांखे क़ुरान ऐं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान ऐं उलमाए हक़ ऐं उलमाए दीन सां वाबस्तगी ऐं ताल्लुक़ अता फ़रमायो आहे। अल्लाह साईं इन ताल्लुक़ खे, इन दीनी रिश्ते खे हमेशह दाइम ऐं क़ाइम फ़रमाए। हिन वक़्त में जंहिं मुआशिरे में तव्हां असां हलूं था, अक्सर करे बेदीन जेके क़ुवतूं आहिनि, दीन दुश्मन जेके इंसान आहिनि, उन्हनि जूं कोशिशूं इहे आहिनि त मुसलमाननि में असुली दीन इस्लाम न रहे। न हिननि खे अक़ीदे जी ख़बर हुजे, न हुननि खे अक़ीदा ख़त्म नबूवत हुजे, न इन्हनि में पंहिंजे बुज़ुर्गनि अकाबिरनि सां निस्बत हुजे, न इन्हनि में क़ुरान ऐं हदीस पाक सां सही निस्बत ऐं ताल्लुक़ हुजे। पोइ उहे तरह तरह जूं उन्हनि साज़िशूं कयूं आहिनि। मसलन 1962 में हज़रत साईं हमादुल्लाह हालेजवी नव्वरल्लाहु मरक़दहु जी वफ़ात आहे। जॾहिं इन अल्लाह वारे नेक साले बाने जी वफ़ात थिए थी, उन वक़्त में अमेरिका जी रिपोर्ट शाये थी त अमेरिका जे तरफ़ां 20 करोड़ डॉलर रुपया ऐं पैसा मुसलमाननि जे ख़िलाफ़ इस्तेमालु थींदा आहिनि। 20 करोड़ डॉलर
जॾहिं हज़रत साईं हालिजवी रहमतुल्लाह अलैहि साईं वॾनि जी वफ़ात थी थिए त उन वक़्त में अमेरिका जो एतिरो पैसो सिर्फ़ु मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थो थिए त मुस्लमान सही दीन ते न रहनि, इन्हनि में अक़ीदा ख़त्म नुबूवत न हुजे, इन्हनि में जिहाद जो जज़्बो न हुजे, इन्हनि में मोहम्मद मुस्तफ़ा जी निस्बत ताल्लुक़ मदारिस मसाजिद दीन जो माहौल न हुजे। तंहिंजे करे इहे फ़िरका टोला जेके ठहिया आहिनि हिते बरे सग़ीर में, इहे सभु अंग्रेज़ खां बाद आया आहिनि। अंग्रेज़ जे अचण खां पहिरियां हिते को फ़िरको को टोलो न हो। ऐं मुस्लमानो त अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे, जॾहिं खिलाफ़त उस्मानिया जो ज़वाल थियो ऐं बरतानिया अंग्रेज़ यहूदियत उन खिलाफ़त उस्मानिया खे ख़त्म कयो त उन वक़्त में जॾहिं इहो मनहूस अंग्रेज़ बरे सग़ीर में आयो, बरे सग़ीर चइबो आहे पाक सिंध जे ख़िते खे। मुस्लमानो अॼु जेकॾहिं तव्हां असां में दीन जो जज़्बो आहे, क़ुरान सां ताल्लुक़ आहे ऐं अक़ीदा ख़त्म नुबूवत आहे, मदारिस ऐं मसाजिद आहिनि, त इहो अॼु जो रिश्तो कोन्हे। इहो नसल दर नसल तव्हां असांखे बुज़ुर्गान दीन असलाफ़ खां मिले थो। हे उहो ख़ितो हो बरे सग़ीर जो जिथे तव्हांखे मस्जिद ॾिसण में ईंदी, मदरसो ॾिसण में ईंदो, क़ुरान पाक जी तालीम ॾिसण में ईंदी, मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत ॾिसण में ईंदी। त जॾहिं अंग्रेज़ वटि रुपयो पैसो बैंकनि में महफ़ूज़ हूंदो हो, उन वटि बैंक जो निज़ाम हो, उन वक़्त में असांजे बरे सग़ीर में एतिरो त दीन हो, दीनी माहौल हो, जो हिते बैंक न हुई। पोइ आम मुस्लमाननि जो रुपयो पैसो उहो उलमा वटि महफ़ूज़ हूंदो हो, आलिमनि दीनदारनि वटि रुपयो पैसो पियो हूंदो हो। जॾहिं अंग्रेज़ आयो, उन ॾिठो त हिन बरे सग़ीर जे अंदरि एॾो दीन जो माहौल आहे जो असांजे बरतानिया में अहिड़ा आम माण्हू न आहिनि, उते रुपयो पैसो अमानतूं बैंक में महफ़ूज़ थो रखजनि, लेकिन बरे सग़ीर जे अंदरि बैंक न आहे, अमानतूं उलमा ऐं दीनदारनि वटि आहिनि। त अंग्रेज़ इहो लफ़्ज़ चया त बराबरि बरे सग़ीर जे अंदरि क़ुरान ऐं दीन जूं बरकतूं, इहे क़ुरान जूं बरकतूं जो हिन में हयाव आहे, हिननि में दीन आहे, हिननि में ख़ौफ़ ख़ुदा आहे, हिननि में सिदाक़त ईमानदारी आहे। हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु सन हिजरी 41 में ख़लीफ़ा मुंतख़िब थिया आहिनि। उन जी ख़िलाफ़त में तव्हां असांजे सिंध ताईं हज़रत अमीर मुआविया जी हुकूमत आहे। हे सिंध जो ख़ितो मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबी हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त जो हिसो आहे। अॻिते हली मोहम्मद बिन क़ासिम रहमतुल्लाह अलैहि सन हिजरी 90 में जॾहिं सिंध खे फ़तह थो करे, उन वक़्त में मोहम्मद बिन क़ासिम सां 20,000 लश्कर आहे, लेकिन साम्हूं हिंदू ऐं सिख जेके मुक़ाबिलो करनि था, उन्हनि सां 20 लख जो लश्कर हो। काॾे 20 लख, काॾे 20,000। लेकिन मोहम्मद बिन क़ासिम रहमतुल्लाह अलैहि जंहिंखे अल्लाह सां तक़वा ख़ौफ़ ख़ुदा ऐं दीन जो दर्द अता फ़रमायो हो, उन्हनि सां 20,000 जो लश्कर सिखुनि ऐं हिंदुनि जे 20 लख लश्कर खे शिकस्त ॾिनी। ऐं अल्लाह से क़ुरान मजीद में बि फ़रमायो आहे, कम मिन फ़ियतिन क़लीलतिन ग़लबत फ़ियतिन कसीरह बिइज़्निल्लाह, थोरी जमात घणनि ते ग़ालिब थींदी आहे अल्लाह जे हुक्म सां। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़ा आहिनि। जॾहिं ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु शाम जे तरफ़ वञनि था, साम्हूं रूमिन जी 20 लख फ़ौज आहे, त साहबी सगोरो अर्ज़ु थो करे, साईं 20 लख फ़ौज आहे रूमिन जी, तंहिंजे करे मुस्लमान घणा मोकिलिजो। त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु हिकिड़ो ख़तरो लिखियो ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु साहबी जे तरफ़, फ़रमायूं जेके साम्हूं रूमी 20 लख आहिनि, तोॾे 20,000 महबूब मुस्तफ़ा जा साहबी मोकिलींदो। फ़रमायूं हे मुस्लमान उहे आहिनि जो 1,000 1 लख सां मुक़ाबिलो करे थो सघे।
होॾो ग़ैर मुस्लिम 1 लख हुजनि, हेॾो मुस्लमान 1,000 हुजनि, अलाह साईं मुस्लमाननि में ईमान ऐं कलमे जे करे एॾी क़ुवत ताक़त ॾिनी आहे जो 1,000 मुस्लमान 1 लख ग़ैर मुस्लिम खे शिकस्त ॾेई था सघनि। मुस्लमानो, ईमान वॾी नेमत आहे। त ख़ैर मुस्लमानो, क़ुरान शरीफ़ तव्हां असांखे इहा थो तालीम ॾे, अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुम अल-इस्लाम दीना। तव्हांजो दीन इस्लाम कामिल मुकम्मल थियो। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबी रसूल अचण खां बाद, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुबुवत खां बाद हाणे इस्लाम दीन जो घर कामिल मुकम्मल आहे। हाणे ॿिए कंहिं दीन जी ज़रूरत कोन्हे। हाणे अल्लाह से फरमायो, इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, जे रब वटि दीन मज़हब आहे त इस्लाम आहे। थोरो सम्झिजो, तव्हां असां जंहिं मुआशिरे में रहूं था, हर मज़हब जे अंदरि इबादत आहे। हिंदू हिन वाणिया आहिनि, उहे बि पंहिंजे मढ़ी में गिरजा में अंदरि उहे मंदर में वेंदा आहिनि। वाणिया मंदर में उते छा वञी कंदा आहिनि? उते वञी करे इबादत कंदा। इबादत इंसान जी फितरत में अल्लाह साईं रखी आहे। यहूदी हिन रूए ज़मीन ते उहे बि इबादत करनि था। ईसाई बि गिरजाउनि में वञी इबादत करनि था। सिख बि पंहिंजे गुरुद्वारे में वञी इबादत करनि था। हर इंसान जे अंदरि इबादत आहे। तव्हां असां मुस्लमान बि इबादत कयूं था, या जेके बातिल फ़िरक़ा आहिनि उहे बि इबादत करनि था। हर फ़िरक़े में, हर जमात में इबादत आहे। हाणे जॾहिं इंसान जे अंदरि अल्लाह से इबादत रखी आहे, सिर्फ़ु ज़रूरत इन शइ जी आहे, उन इबादत खे क़ुरान ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान जे मुआफ़िक़ अपनाइणो। फ़र्क़ु इहो आहे। हाणे इंसानो, यहूदी जेका इबादत करे थो, ईसाई जेका इबादत करे थो, हिंदू जेका इबादत करे थो, सिख गुरुद्वारे में इबादत करे थो, इहे इंसान फ़िरक़नि वारा जेका इबादत करनि था, उन इबादत खे क़ुरान पाक जे नहज ऐं तरीक़े जे मुआफ़िक़ रखिणो आहे। क़ुरान शरीफ़ जो मक़सदु 2 शयूं आहिनि। हिकु अक़ीदो आहे, ॿियो अमल आहे। अक़ीदो इन खे चइबो आहे त इंसान उन शइ खे यकीन करे, ईमान आणे, जंहिंखे क़ुरान पाक बयानु फ़रमायो। क़ुरान में जन्नत जो बयान, क़ुरान पाक में जहन्नम जो बयान, क़ुरान में रब जी रहमत जे फ़रिश्तनि जो बयान, क़ुरान पाक में आख़िरत जो बयान, क़ुरान शरीफ़ में रब जी रुबूबियत जो बयान। लेकिन अखि नथी ॾिसे। पोइ इन जो मक़सदु ईअं त न आहे त अखि नथी ॾिसे त न मञियो, न। हाणे आहे वल असर इनल इंसान लफ़ी ख़ुसर इल्ला लज़ीना आमनू। इंसान ख़सारे में आहे, मगर उहे इंसान कामयाब आहिनि जिन में सही अक़ीदो ईमान जो आहे। तंहिंजे करे मुस्लमानो, अक़ीदे जी क़ीमत अथव जन्नत। ऐं अक़ीदो रखण में सवलो आहे, ॾुखियो न आहे। सिर्फ़ु इहो अक़ीदो रखिणो आहे, आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रसूलिही वल यौमिल आख़िर वल क़द्र ख़ैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बास बादल मौत। त अक़ीदो रखण में सवलो आहे। अल्लाह साईं उन जी क़ीमत वॾी रखी आहे। कहिड़ी? जन्नत। ॿी शइ आहे अमल। अमल करण में ॾुखियो आहे। मसलन जीअं निमाज़ आहे। तव्हां असां मुस्लमान आहियूं, हाणे निमाज़ हमेशह पढ़णी आहे, रोज़ो हमेशह रखिणो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत ते हमेशह हलणो आहे, पाण खे ज़िना खां, गुनाह खां, चोरीअ खां, बुराई खां, बदकारनि खां हमेशह बचाइणो आहे, निकाह जी ज़िंदगी हमेशह अपनाइणी आहे। त अमल उहो जेको आहे ॾुखियो आहे, लेकिन उन जी मज़दूरी अल्लाह से थोरी रखी। कहिड़ी? जन्नत जूं नेमतूं। जन्नत जूं नेमतूं तव्हांखे मिलंदियूं आमाल सालिह सां, लेकिन जन्नत मिलंदी अक़ीदे सां। मिफ़्ताहुल जन्नत ला इलाहा इल्लल्लाह। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जन्नत जी कुंजी कलमो पाक आहे। तंहिंजे करे इंसानो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सतकून फी उम्मती 73 फ़िरक़ा। मुंहिंजी उम्मत में 73 जमातूं ठहंदियूं, लेकिन कुल्लुहुम फिन्नार। सभ जो सभ इंसान जहन्नमी हूंदा। तोणी इबादत कंदा, तोणी पाण खे अहले हक़ जी दावा कंदा, चवंदा असां सच ते आहियूं। अॼु ईअं ई आहे। तव्हां हिकिड़े हिन ॻोठड़े में वेठा हो, वारीअ जे इलाइक़े में, चइनी पासनि खां तव्हांखे हिकिड़ो माण्हू मिलंदो। को बिरेलवी ईंदो, चवंदो मां हक़ ते आहियां। को शियो ईंदो, चवंदो मां हक़ ते आहियां।
को गैर मुक़लिद ईंदो चवंदो मां हक़ ते आहियां, को देवबंदी ईंदो चवंदो मां हक़ ते आहियां। तव्हां जहिड़ो आम माण्हू परेशान थींदो, यार मां त रहियो आहियां सॼी ज़िंदगी भिटनि में, पंहिंजूं रिढां चारियूं आहिनि, ॿकिरियूं चारियूं आहिनि, ज़मीन आबाद कई आहे, मूंखे कहिड़ी ख़बर अक़ीदे जी ईमान जी सही जमात कहिड़ी आहे, कहिड़ी सही जमात कोन्हे। इंसान हो जीअं तव्हां असांखे रुपए पैसे जी ख़बर आहे त हे रुपियो आहे, हे 5 रुपया आहिनि, हे 100 रुपियो आहे, 1000 रुपियो आहे, तव्हांखे रिढ ॿकिरी ज़मीन ॿनीअ जी ख़बर पए थी। इन इंसान जो फ़रीज़ो हो जो पंहिंजे अक़ीदे जी बि सही सुञाण रखे। इहो इन इंसान जो फ़रीज़ो हो त पंहिंजी आख़िरत खे बि सही सुञाणे। एतिरो त सुञाणे त कहिड़ी जमात हक़ ते आहे, कहिड़ी जमात हक़ ते नाहे। बुनियादी शइ इंसान में अक़ीदो आहे। ऐं इंसान हो हिकिड़ो इंसान निमाज़ त पढ़े थो, क़ुरान त पढ़े थो, दुरूद शरीफ़ त पढ़े थो, हज त करे थो, उमरो त करे थो, नेक अमल त करे थो, पर हुनखे अक़ीदे जी ख़बर ई कोन्हे अक़ीदो अलाए छा आहे। हाणे इन इंसान जूं इबादतूं नेकियूं तव्हांजी निमाज़, क़ुरान, ज़िक्र, दुरूद, ख़ैर ख़ैरात, हज, उमरो तॾहिं क़बूल थींदो जॾहिं तव्हांजो अक़ीदो सही हुजे। तंहिंजे करे मुस्लमानो हिन वक़्त में हिकिड़ी फिज़ा घुली आहे। जेके वॾा माण्हू आहिनि, मसलन हिकिड़ो सरदार आहे, वॾेरो आहे, मुल्क जो वज़ीर आज़म आहे, सदर आहे, दुनिया पैसो इज़त मिली वई, वॾो ताजर वापारी आहे, दुनिया में उनजी इज़त आहे, पीर साहिब आहे, लेकिन उनखे इहा ख़बर कोन्हे त अक़ीदो छा आहे। अक़ीदे जी अहमियत नाहे, इन वटि निमाज़ जी अहमियत आहे, दुरूद पाक जी अहमियत आहे, हज जी अहमियत आहे, उमरो बि हर साल कंदो, ख़ैर ख़ैरात बि कंदो, लेकिन अक़ीदे जी ख़बर नाहे। इंसानो इहा यहूदियत जी साज़िश आहे ताकी तव्हां मुस्लमाननि जे अंदरि पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में एतिरो दीन खे बिगाड़ियो, हुलियो दीन जो बिगाड़े छॾियो जो उन इंसान खे ख़बर न पए त असुल दीन कहिड़ो आहे, असुल दीन कहिड़ो आहे। अहिड़ा फ़िरका, अहिड़ियूं टोलियूं, जमातूं हिननि जे साम्हूं आणियो ताकी मुस्लमान हक़ीक़त खां गाफ़िल रहे। तंहिंजे करे मुस्लमानो हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, क़ुरान शरीफ़ में अल्लाह साईं तव्हां असांखे हिकिड़ी दुआ सेखारी आहे, अलहम्द शरीफ़ में, इहदिना सिरातल मुस्तक़ीम। इहा दुआ एतिरी जामियो आहे जेको इंसान दिलि में इहा तड़प रखे थो, अल्लाह साईं मूंखे सही जमात ॾे, मूंखे हिदायत जो रस्तो ॾेखार। जेको इंसान सिदके दिल जी सचाईअ सां इहा दुआ पढ़ंदो, अल्लाह साईं यकीनन उनखे सिधो रस्तो ॾेखारींदो, इहदिना सिरातल मुस्तक़ीम। तंहिंजे करे तव्हांखे दीन जी सम्झ थींदी क़ुरान पाक सां। मौलाना दाऊद साहब तव्हांखे चयो न त क़ुरान शरीफ़ सां रब्त ताल्लुक़ हुजे। मुस्लमानो क़ुरान पाक जो बुनियाद 3 शयूं आहिनि। हिकिड़ी शइ आहे क़ुरान पाक जो हक़ त इंसान क़ुरान शरीफ़ खे सही पढ़े, सही लफ़्ज़ कढे, ऐं दुनिया में जेके बि ॿोलियूं आहिनि, जेके बि ज़ुबानूं आहिनि, कंहिं बि ज़ुबान जी इंसान खे ख़बर कोन्हे त कहिड़ो लफ़्ज़ कहिड़ी जाइ तां निकिरंदो आहे। इहो वाहिद दुनिया में क़ुरान पाक जी ज़ुबान अरबीअ जो कमाल आहे जो उन जी मख़रज तव्हां असां मुस्लमाननि खे उस्ताद ऐं क़ारी साहब खां मालूम थी। सीन हितां निकिरंदो, सा हितां निकिरंदी, स्वाद जी मख़रज हीअ आहे। अहिड़े तरीक़े सां जेको आहे ज़ा हितां निकिरंदी, ज़ुए जी मख़रज हीअ आहे, ज़्वाद जी मख़रज हीअ आहे। इंसानो तव्हां जूं जेके बि ज़ुबानूं आहिनि दुनिया जे अंदरि, कंहिं बि ॿोलीअ में इहो कमाल न आहे जो तव्हांखे मख़रज पढ़ाई वञे त लफ़्ज़ काथों थो निकिरे। वाहिद इहो कमाल दुनिया में क़ुरान पाक जी ज़ुबान अरबी जो आहे। अरबी ऐं क़ुरान पाक जी ज़ुबान ॿोली इंसाननि खे उन जी मख़रज जी ख़बर आहे। इना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह तो फरमाए क़ुरान पाक खे नाज़िल बि असां कयो आहे, इन जी हिफ़ाज़त बि असांजे मथां आहे। पहिरियों हक़ आहे क़ुरान पाक खे उन जो तलफ़ुज़ सही कढणु, मख़रज सां पढ़णु। ॿियो हक़ क़ुरान शरीफ़ जो आहे उनखे इंसान सम्झे। तव्हां असां मुस्लमान हूं, क़ुरान पाक खे सम्झूं। टियों हक़ क़ुरान पाक जो इहो आहे त इंसान जी ज़िंदगी क़ुरान शरीफ़ जे मुआफ़िक़ हुजे। अबा थोरो हेॾे वियो तवजो सां, इन कुझु को भत भत अची वियो आहे शायदि। ख़ैर आबा, मां बि कुझु तव्हांखे बुनियादी शयूं अर्ज़ु थो कयां। दुरूद शरीफ़ पढ़ो अबा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक वसल्लम। त इंसानो टियों हक़ क़ुरान पाक जो इहो आहे जो मुस्लमान जी ज़िंदगी क़ुरान शरीफ़ जे मुआफ़िक़ हुजे। तव्हां असांजो अमल, किरदारु, उथणु वेहणु क़ुरान शरीफ़ जे मुआफ़िक़ हुजे। हाणे इंसानो क़ुरान शरीफ़ जी अमली ज़िंदगी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत में जेके सहाबी सगुरा वेठा, हाणे थोरो सम्झो
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत में 73 टोला थींदा कुल्लुहुम फिन्नार सभु जो सभु जहन्नमी हूंदा इल्ला फ़िरक़तुन वाहिदा हिकिड़ो टोलो हक़ ते हूंदो। सहाबा अर्ज़ कयो मन हुम या रसूल अल्लाह फरमायो मा अना अलैहि व असहाबी उहा जमात हक़ ते आहे जेका मां मुहम्मद मुस्तफ़ा मुंहिंजे सहाबा जे नक्श क़दम ते हले मुंहिंजे सहाबिन जे तरीक़े ते हले। इंसानो तव्हां असांजे इबादत दीन अक़ीदे जो मेयार मुहम्मद मुस्तफ़ा जी मुक़द्दस जमात सहाबी सबूर आहिनि। छो उहो हिन जे करे जो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लौ अनफ़क़्तुम मिस्ल उहदिन मिन ज़हबिन मा युमासिलु मुद्द अहदिन मिन असहाबी जेकॾहिं तव्हां उहद जबल जेतिरो सोन अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कयो। हिन दौर जा आलिम बुज़ुर्ग वलीअ इहे क़ुरान पाक जेके इंसान उन्हनि सां तालुक़ रखनि था उहद जबल जेतिरो सोन क़ुरान जे उन अल्लाह जे रस्ते में ॾियनि। मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो मुंहिंजो जेकॾहिं सहाबी हिकिड़ो 2 सेर कणक जा ॾे त मुंहिंजे सहाबीअ जा 2 सेर तुंहिंजे उहद जबल सोन खां वधीक आहिनि। छो जेको उन्हनि में इख़लास आहे तूं में मूं में इख़लास कोन्हे। तुंहिंजे मुंहिंजे अखियुनि दुनिया जी ग़िलाज़त गंदगी ॾिठी आहे। सहाबा इकराम उहो अखि सां महबूब मुस्तफ़ा जो दीदार कयो जन मुहम्मद मुस्तफ़ा जे अखियुनि मुबारकनि मेराज जी राति रब जो दीदार कयो। इहो शरफ़ इहो मक़ाम उन्हनि खे आहे। तंहिंजे करे इंसानो तव्हां असांजे ईमान जो मेयार महबूब मुस्तफ़ा जी जमात आहे। अक़ीदे जो मेयार मुहम्मद मुस्तफ़ा जी जमात आहे। नमाज दुरूद नेक अमलनि जो किरदार जो मेयार मुहम्मद मुस्तफ़ा जी जमात आहे। हाणे इंसानो दीन जेको तव्हां असांखे मिले थो दीन मिलियो आहे इहो दीन ईअं न मिलियो आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन हर तरह सां महफ़ूज़ आहे। मूंखे दोस्तनि ॿुधायो त हिते कुझु अहिड़ा इंसान आहिनि जेके हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि सां उन्हनि जी निस्बत घटि आहे। थोरी हिकिड़ी शइ सम्झो इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि कहिड़ो आलिम हो। अल्लाह साईं उनखे केॾे इल्म ऐं दीन सां नवाज़ियो हो। असांजे मुआशिरे में हिकिड़ा माण्हू थोरो घणो दीनदार थी पवंदा आहिनि पोइ हदीस पाक जो किताब बुख़ारी शरीफ़ खणंदा पोइ बग़ल में बुख़ारी शरीफ़ रखी ॻोठ में ओताक ते हुन जाइ ते वेही चवंदा बाबा बुख़ारी शरीफ़ में त हीअं हदीस आहे तूं त हीअं थो अमल करे। पोइ इहो हिकिड़ो आम माण्हू जेको वीचारो इल्म में पुख़्ता नाहे दीन में पुख़्तो नाहे उहो माण्हू इन में परेशान थींदो आहे त यार बुख़ारी शरीफ़ हदीस पाक जो किताब आहे तमामु वॾी भली शइ आहे। हाणे हिन में त हीअं मसालो लिखियलु आहे मुंहिंजो त किरदारु हीअं आहे। पोइ आम माण्हुनि खे इहे इंसान इहो तासुरु ॾींदा आहिनि शायदि त हे इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जे पोयां जेके हनफ़ी आहिनि जेके असां अहनाफ़ आहियूं शायदि इन्हनि जी ज़िंदगी इन्हनि जो अमल हिन हदीस पाक जे ख़िलाफ़ आहे। थोरो सम्झो इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि जंहिंजी बुख़ारी शरीफ़ आहे इहो बुज़ुर्ग 193 जी उन्हीअ जेको आहे साल में थी गुज़रियो आहे 2 सदी जो बुज़ुर्ग आहे। लेकिन इन जो जेको किताब आहे बुख़ारी शरीफ़ इन बुख़ारी शरीफ़ में हिकिड़ियूं हदीसूं आहिनि सुलासियात जूं जंहिंमें कुल 3 रावी आहिनि। इमाम आज़म अबू हनीफ़े खां हिकिड़ो उस्ताद उनजो ॿियो उस्ताद टियों उस्ताद चौथों उस्ताद मुहम्मद मुस्तफ़ा विच में कुल 3 वास्ता। अहिड़ियूं बुख़ारी शरीफ़ में आहिनि 22 हदीसूं 22 हदीसुनि मां 20 हदीसूं अहिड़ियूं आहिनि बुख़ारी शरीफ़ में जंहिंमें इमाम बुख़ारी जा उस्ताद उहे हनफ़ी आहिनि जेके इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जा या शागिर्द आहिनि या शागिर्दनि जा बि शागिर्द आहिनि। सम्झो बुख़ारी शरीफ़ जेका किताब खणी करे तव्हां असां आम माण्हुनि खे हिकिड़ा माण्हू गुमराह कंदा आहिनि त बुख़ारीअ में त हीअं आहे बुख़ारीअ में त हीअं आहे। इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जे शागिर्दनि जो बि शागिर्द आहे उन जे शागिर्दनि जो बि शागिर्द आहे। त मुस्लमानो अर्ज़ु पिया कयां या त छोकिरनि खे चुप करे विहारियो चरिया माण्हू लुला हिन सॼी मिटी हेॾे थी अचे बेवकूफ़। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि हाणे सम्झो इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि जो जेको किताब आहे बुख़ारी शरीफ़ इन जो हिकिड़ो उस्ताद आहे अब्दुल्लाह बिन मुबारक रहमतुल्लाह अलैहि। अब्दुल्लाह बिन मुबारक अमीरुल मोमिनीन फिल हदीस जो लक़ब हो जेको इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जो शागिर्द आहे। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जो शागिर्द आहे ऐं इमाम बुख़ारी जो उस्ताद आहे। अहिड़े तरीक़े सां यहया बिन सईद बिन क़त्तान इहो वॾो हिकिड़ो मुहदिस आहे
इन जा शागिर्द आहिनि इमाम अहमद बिन हंबल, इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह, सईद बिन क़त्तान, इहे 3 वॾा मुहद्दिस उन जा शागिर्द आहिनि। ऐं यहया बिन सईद बिन क़त्तान इमाम आज़म अबू हनीफ़ा जो शागिर्द आहे। इमाम आज़म अबू हनीफ़ा जो शागिर्द आहे यहया बिन सईद बिन क़त्तान। लेकिन उन जा जेके शागिर्द आहिनि इमाम अहमद बिन हंबल, इमाम मालिक ऐं उहो जेको आहे यहया बिन मईन। लेकिन इहे मुहद्दिस उन इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जा उस्ताद आहिनि। हाणे सम्झो जेके इमाम आज़म अबू हनीफ़े जा शागिर्द आहिनि या उन जे शागिर्दनि जा शागिर्द आहिनि उहे इमाम बुखारी जा उस्ताद आहिनि, इमाम बुखारी जा उस्ताद आहिनि। अञा ॿी ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां, कंहिं बि मुहद्दिस खे हे जेके सियाह सित जूं असां हदीस पाक जा किताब पढ़ाइबा आहिनि, मुस्लिम शरीफ़, नसाई शरीफ़, तिरमिज़ी शरीफ़, बुखारी शरीफ़ या अहिड़े तरीक़े सां मुअत आहिनि, इहे जेके मुहद्दिसीन जा किताब पढ़ाइबा आहिनि हदीस पाक जा, इन्हनि में इहे सियाह सित जा जेके बि किताब आहिनि, कंहिं बि आलिम खे अहिड़ी हदीस न आहे जो उन जो उस्ताद सहो सिधो को सहाबी हुजे, सहाबीअ खां हदीस वरिती हुजे न। लेकिन इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह खे 11 हदीसूं अहिड़ियूं मिलियूं आहिनि जंहिंमें उन जो उस्ताद सहाबी आहे, सहाबी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वरितो। इमाम आज़म अबू हनीफ़े जा उस्ताद सहाबी आहिनि, सहाबी उन जा उस्ताद आहिनि। इमाम बुखारी जो उस्ताद को बि सहाबी कोन्हे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, हिकिड़ो उहो शागिर्द आहे जेको सहाबीअ जो शागिर्द आहे, ॿियो वरी उन खां हेठों जो शागिर्द आहे, वधीक दर्जो कहिड़े इंसान जो थींदो? जेको सहाबीअ जो शागिर्द थींदो न, जेको सहाबीअ जो शागिर्द हुजे। तंहिंजे करे जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फ़िक़े शाफ़ीअ जो इमाम आहे, इन बुज़ुर्ग हिकिड़ो किताब लिखियो आहे जंहिं किताब में कुल हदीसूं उन उहे लिखियूं आहिनि इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जा जेके सहाबी उस्ताद आहिनि। 11 हदीसूं उनखे सहाबिन खां मिलनि थियूं। तंहिंजे करे इमाम आज़म अबू हनीफ़ा खे अल्लाह साईं सिर्फ़ु फ़िक़ह फ़तवा में मक़ाम न ॾिनो हो। इमाम आज़म जीअं फ़िक़ह जो इमाम आहे, जीअं फ़तवा जो इमाम आहे, विलायत जो इमाम आहे, हदीस जो बि इमाम आहे। इमाम बुखारीअ खां कई हिसा वधीक दर्जो इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो आहे। इमाम अबू हनीफ़ा जा उस्ताद या सहाबी या ताबईन, लेकिन इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद सहाबी न आहे। तंहिंजे करे मुसलमानो अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे, हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह खे अल्लाह साईं वॾो मक़ाम मरतबो ॾिनो। हाणे असांजो जेको फ़िक़े हनफ़ी आहे, असांजो फ़िक़े हनफ़ी जेके आहियो, जेके असां हलंदा आहियूं, ईअं कोन्हे तो असां इमाम आज़म अबू हनीफ़ा जे पोयां था हलूं। उन आलिम असांखे हदीस पाक ॿुधाई। हाणे चयईं त उहा हीअ हदीस उहा आहे जंहिं ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हमेशह जो अमल आहे। थोरो सम्झिजो, इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जेके उहे हदीसूं वरितियूं आहिनि, जेके फ़िक़े हनफ़ी में तव्हां असां जेके अहकामनि ते हलंदा आहियूं, इहे कुल उहे अहादीस आहिनि, उहो अमल आहे, उहा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे जंहिं ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह हलिया आहिनि, हमेशह हलिया आहिनि। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हांखे क़ुरान पाक सम्झणो आहे त मुहम्मद मुस्तफ़ा जी हदीस सम्झणी पवंदी। क़ुरान में हुकुम थियो अक़ीम सलात, नमाज़ पढ़ो। कीअं नमाज़ पढ़बी आहे? महबूब मुस्तफ़ा नमाज़ पढ़ी ॾेखारी। अहिड़े तरीक़े सां मुसलमानो तव्हांखे हदीस बुखारी शरीफ़ तॾहिं तव्हांखे सम्झ में ईंदी जॾहिं तव्हां उलमा फ़िक़ह जे इमामनि सां तालुक़ु रखंदो। जे फ़िक़ह जे इमाम सां तव्हांजी निस्बत तालुक़ु न हूंदो, तव्हांखे हदीस सम्झ में न ईंदी। मसलन हाणे हदीस पाक आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिकिड़ो साहबी आयो रोज़े जी हालत में, चइसई मां घरवारी खे चुमी बोसो ॾियां। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे इजाज़त ॾिनी त हा तूं वञी ॾे। हिकिड़ो ॿियो साहबी आयो ॿी कचहरीअ में, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयईं अल्लाह जे रसूल नबीअ खे, साईं मां घरवारी खे बोसो चुमी ॾियां। फरमाए तूं न ॾे, रोज़े जी हालत में तूं न ॾे। हाणे अल्लाह जे रसूल हिकिड़े साहबीअ खे चयो त तोखे इजाज़त आहे, ॿिए खे चई त तोखे इजाज़त न आहे। तव्हां जहिड़ो आम माण्हू छड़ो हदीस पाक साम्हूं रखे हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा खे न सम्झे कुझु बि त हे इमाम आज़म अबू हनीफ़ा इहो कुझु बि न आहे, मां पाण हदीस सम्झंदुमि, पाण बुखारी सम्झुमि, तूं कोन सम्झी सघंदे। तूं इन हदीस में कहिड़ो फ़र्क़ु कंदे?
हालांकि ॿई हदीसूं सही आहिनि। हाणे इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह उम्मत ते इहो एहसान कयो त महबूब मुस्तफ़ा जूं ॿई हदीसूं सही आहिनि। जंहिं हदीस में अल्लाह जे रसूल साहबीअ खे इजाज़त ॾिनी त तोखे इजाज़त आहे त तूं घरवारी खे बोसो वञी चुमी ॾे, इहा बि हदीस सही आहे। जंहिं अल्लाह जे नबीअ ॿी कचहरीअ में ॿिए सहाबीअ खे मनो कयो त तूं घरवारीअ खे बोसो चुमी न ॾे रोज़े जे हालत में, इहा हदीस बि सही आहे। इहो इमाम आज़म अबू हनीफ़ा फ़िक़ह जे इमाम फ़र्क़ु महसूस ॿुधायो कहिड़ो, जंहिं सहाबीअ खे इजाज़त ॾिनऊं त उहो ज़ईफ़ हो, उहो जेको आहे उमिरि रसीद हो, इन जे करे उनखे पंहिंजी ख़्वाहिश ते कंट्रोल हो। जंहिं सहाबीअ खे अल्लाह जे रसूल घरवारीअ खे रोज़े जी हालत में बोसे चुमीअ जी इजाज़त न ॾिनी, उहो सहाबी नौजवान हो। इहो फ़र्क़ु तोखे इमाम आज़म अबू हनीफ़ा ॿुधायो आहे। त मुसलमानो, क़ुरान तोखे सम्झ में तॾहिं ईंदो जॾहिं तूं महबूब मुस्तफ़ा जी हदीस ॾिसंदे। तोखे हदीस पाक सम्झ में तॾहिं ईंदी जॾहिं इमाम आज़म अबू हनीफ़ा जे क़दमनि में वेंदी। तंहिंजे करे मुसलमानो, ही सभु यहूदियत जूं साज़िशूं आहिनि। तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो न, जॾहिं साईं हमादुल्ला साईं फ़ौत थो थिए, उन वक़्त में अमेरिका जी रिपोर्ट अचे थी 20 करोड़ डॉलर अमेरिका जो रुपयो मुसलमाननि जे ख़िलाफ़ थो इस्तेमालु। हिननि में टोला ठाहियो, हिननि में फ़िरका ठाहियो, हिननि में जमातूं ठाहियो। तंहिंजे करे अहिड़ा फुरी मसइला, इहा तुंहिंजी मुंहिंजी ज़रूरत कोन्हे, इहा अंग्रेज़ जी ज़रूरत आहे। असांजे हिंदुस्तान में हाणे अंग्रेज़ कीअं आयो उनखे तव्हां थोरो सम्झायां। हिकिड़ी जाइ ते दिल्लीअ में 2 मस्जिदियूं आहिनि। हिकिड़ी मस्जिद में हिकिड़ो इमाम साहब आहे, हिकिड़ो जमायती आयो, अची करे पोयां निमाज़ पढ़ी। निमाज़ पढ़ण खां पोइ कुझु ॾियारण खां पोइ उन इमाम सां अची वास्ता रखे, तालुकात, नज़रानो ॾे, पैसो ॾे, ख़ैर ख़ैरात ॾे। आख़िर इमाम बि वीचारा कमज़ोर हूंदा आहिनि माशी लिहाज़ सां। ख़ैर हिन सां वास्ता थी आहे। हिकिड़े ॾींहं ते चई, साईं तव्हां आलिम दीन हो, तव्हां माण्हुनि खे सही त दीन ॿुधायो न, तव्हांजो हक़ु आहे। हलो बाबा, हा हक़ु आहे। हाणे चएसि भला असाब साहफ़ जो जेको कुतो हो उनजो रंग अछो हो या कारो? हाणे इहा त शइ हिकिड़ी ज़रूरी त कोन्हे, न क़ुरान पाक हिनखे बयानु कयो, न हदीस पाक में बयानु आहे। हाणे उन हीअ शख़्स चयो उन आलिम दीन खे, साईं तोखे ख़बर आहे? हिन चयो त न, मूंखे ख़बर त न आहे। चएसि मां किताबनि में ईअं पढ़ियो आहे त उनजो रंग हो अछो, उनजो रंग हो अछो। हाणे हिन आलिम खे चई, साईं तव्हां जुमे ते इहा तकीर कजो, पोइ माण्हुनि खे ॿुधाइजो त साईं असाब साहफ़ जे जेको कुतो हो उन सां गॾु उनजो रंग हो अछो। हिन साईं तकीर में इहे लफ़्ज़ चया। वरी साॻियो ई जमायती उहो ई माण्हू वरी ॿी मस्जिद जे मौलवी साहब ॾे वियो। हाणे वरी उते निमाज़ जुमो शुरू कयईं। उन मौलवी साहब खे चई, साईं तव्हां आलिमी दीन हो, तव्हांजो कमु आहे माण्हुनि खे दीन ॿुधाइणु, भला ॿुधायो त असाब कहफ़ जो जेको कुतो हो रंग कहिड़ो? चए, साईं न, मां ख़बर कोन्हे। उनखे चइसि न, उनजो रंग हुओ ॿियो। हाणे हिन खे चए अछो, हुनखे चए ॿियो रंग जो। हाणे अॻिते हली ईअं थियो त माण्हू शहर जा जमायती पाण में गॾिबा आहिनि, होटल ते चौक ते गॾु वेहंदा आहिनि। जॾहिं गॾु वेठा, हाणे उते हिन अटकल ते मसइलो छेड़ियो। चए बाबा ॿुधायो त असाब कहफ़ जे कुते जो रंग अछो हो या कारो? हिकिड़नि चयो अछो, ॿियनि चयो न अछो न आहे बाबा, उनजो रंग ॿियो आहे। ईअं कंदे पाण में लठ थी, गार गंद थी, माण्हू मरी पियो। हाणे हे शख़्स ख़ुशि थियो त जंहिं मक़सद जे करे मां मस्जिद में ईंदो हुउमि मुसलमाननि में फितनो विझां, मां पंहिंजे मक़सद में कामयाबु आहियां। इहो शख़्स हो सिख ग़ैर मुस्लिम हो। त मुसलमानो, अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे, अहिड़ा किताब लिखणु, अहिड़ा माण्हू उन्हनि खे किताब ॾियणु, ताकी मुसलमाननि खे जंहिंखे न निमाज़ जी ख़बर, न दीन जी ख़बर, न अक़ीदे जी ख़बर, हिननि माण्हुनि खे जुज़वी मसइला वञी ॿुधायो, जीअं माण्हू असुल दीन खां इहे माण्हू दूर रहनि। तंहिंजे करे इहा ज़रूरत अंग्रेज़ यहूदियत जी आहे, उम्मत मुस्लिम जी ज़रूरत कोन्हे। तंहिंजे करे मुसलमानो पंहिंजो तालुक़ु क़ुरान पाक सां रखो, सहाबा इकराम सां रखो, पंहिंजे सुलहा बुज़ुर्गान दीन उलमा ऐं दीनदारनि सां तालुक़ु रखो। इन जे करे असांजे बुज़ुर्गनि दरवेशनि इन शइ जी ज़रूरत महसूसु कई त उम्मत वटि दीन महफ़ूज़ कीअं हूंदो, उन्हनि जे लाइ उन्हनि मदारिस जो बुनियादु रखियो। हाणे दारुल उलूम देवबंद जो मदरसो, इहो कहिड़ो मदरसो हो? दारुल उलूम देवबंद जो मदरसो मामूली मदरसो न हो। अञा इन जो बुनियादु न हो। 100 साल पहिरियां मुजद्दिद अल्फ़ सानी रहमतुल्लाह अलैह जहांगीर बादशाह सां गॾु आहिनि। जहांगीर बादशाह खे फरमायो, जहांगीर हिन हीअ जॻह तां उन अल्लाह वारे मिटी खणी सिंघण लॻो। मुजद्दिद अल्फ़ सानी जहांगीर बादशाह खे चई, हिन मिटीअ मां मोहम्मद मुस्तफ़ा जे हदीस सुन्नत जी ख़ुशबू अचे थी, हितां दीन जो उहो मर्कज़ क़ाइमु थींदो जंहिंजो फैज़ दुनिया जे अंदरि फैलंदो। ऐं मुसलमानो, दारुल उलूम देवबंद जो मदरसो जॾहिं उनजो बुनियादु थो पए, मौलाना क़ासिम नानोतवी, मौलाना रशीद अहमद गंगोही रहमतुल्लाह अलैह
असांजे सिंध जे अंदरि सखर शहर में अचनि था। हज़रत मौलाना अब्दुर्रहमान सखरवी रहमतुल्लाह अलैह वॾो आलिम दीन हो, अल्लाह वारो हो, उन जी ख़िदमत में आया त देवबंद जे अंदरि मदरसे जो बुनियाद था रखूं। हिननि बुज़ुर्गनि सफ़र जी माज़ूरी ॼाणाई। हाणे दारुलूम देवबंद जी दुआ में हथड़ा तव्हांजे सिंध जे आलिमनि ऐं दरवेशनि जा। इहो दारुलूम देवबंद मदरसो। ऐं मुसलमानो, हज़रत अब्दुर्रहमान सखरवी जी ख़िदमत में साईं ताज महमूद अमरोटी नवर अल्लाह मरक़दहू आया। जॾहिं क़ुर पाक था पढ़नि, इन अल्लाह वारे जॾहिं हज़रत अमरोटी साईं जो चेहरो मुबारक ॾिठो, ॾिसी करे फ़रमाइण लॻो त हिन ॿारड़े खे ॾिसी अॼु बेइंतिहा ख़ुशी थी आहे। अल्लाह साईं हिन खे वॾो दीन जो मक़ाम ॾींदो ऐं फ़रमायो हिन इलाइक़े में ॿीहर दीन मज़बूत थींदो ऐं हीउ दीन जो वॾो मुहाफ़िज़ ऐं चौकीदार थींदो। तव्हां ॾिठो हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह कहिड़ो इंसान हो जंहिं अंग्रेज़ सां मुक़ाबिलो कयो, अंग्रेज़ सां मुक़ाबिलो कयो। हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान में अचनि था, बम्बई स्टेशन ते। जॾहिं उते स्टेशन ते पहुता, इहा ख़बर पई त जंहिं रेल में अॼु असां आलिम सफ़र कंदासीं, इन रेल में मज़लूम मुस्लमान क़ैदी ज़ालिम अंग्रेज़ हिकिड़े इलाइक़े खां खणी ॿिए इलाइक़े ॾे वेंदो, लेकिन उन्हनि मज़लूम मुस्लमाननि खे रेल में खणंदा। हज़रत अमरोटी वुज़ू था फ़रमाइनि, बरक़ाता नफ़िल था पढ़नि, नफ़िल पढ़ी रब खां दुआ घुरियऊं ऐं रब तोखां ताज महमूद अमरोटी दुनिया दौलत नथो घुरे, उन मज़लूम मुसलमाननि जी आज़ादी जो सुवालु आहे, या उन्हनि जी आज़ादी में शहीद थी वेंदुसि या मुजाहिद ऐं गाज़ी बणबुसि। हज़रत अमरोटी सां गॾु ॿ रफ़ीक़ आहिनि, हुकूमत अंग्रेज़ जी आहे, फ़ौज अंग्रेज़ जी आहे। चंद मुसलमान उन्हनि जे मुठीअ में जेके ज़ुल्म में पीसजनि था, लेकिन तव्हां असांजे अकाबिरनि बुज़ुर्गनि दरवेशनि अल्लाह वारनि खे रब सां एॾो कामिल तालुक़ हो, ला यख़ाफ़ून फ़िल्लाहि लौमत लाइमन, अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं जे डप न हुजण जो मिसदाक़ हुआ, जंहिंजे दिलनि में अल्लाह सां तालुक़ हो, नमाज़ कामिल हुई, रब जो ज़िक्र हो, उन्हनि जूं दिलियूं एॾियूं ईमान में मज़बूत हुयूं, अंग्रेज़ जो डपु ख़ौफ़ कोन हो, हिकिड़े अल्लाह जो ख़ौफ़ हो। हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह जे डप ऐं ख़ौफ़ खां अंग्रेज़ उलमा जी जासूसी करे थो। ख़बर पई त अॼु उहो आलिम दीन सिंध जो दरवेश ताज महमूद अमरोटी हिंदुस्तान जे बम्बई स्टेशन ते आहे, जंहिं में असां मुसलमाननि खे खणंदासूं। अॼु उन रेल में उहो आलिम दीन बि सफ़र कंदो। इन डप ख़ौफ़ खां अंग्रेज़ खे जुरत नथी थिए। हे तुंहिंजे मुंहिंजे बुज़ुर्गनि दरवेशनि में अल्लाह सां एॾो रोब ऐं ख़ौफ़ रखियो त मुसलमानो, तव्हां असांजो फ़रीज़ो सिर्फ़ु निमाज़ कोन्हे, ईअं नाहे त सिर्फ़ु निमाज़ पढ़ो। तव्हां उलमा खां हदीस न ॿुधी आहे? हज़रत जिब्रील पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो, अल्लाह जे तरफ़ां हुकुम थियो त वञी इन ॻोठ खे ऊंधो करे उछलाए। चई साईं इन में हिकिड़ो उहो बानो थी जंहिं पूरी ज़िंदगी तुंहिंजी इबादत ई इबादत कई आहे, हिकिड़ी घड़ी बि उन नाफ़रमानी न कई थी। रब फरमायो पहिरियों इन खे वञी हलाक कर। इन सिर्फ़ु पंहिंजी ज़ात ताईं दीनदारी छो रखी, इन्हनि इंसाननि खे गुनाह बुराईअ खां छो न जलियो। तंहिंजे करे मुसलमानो, तव्हां असांजे बुज़ुर्गनि आलिमनि दरवेशनि हमेशह जीअं तव्हां असांखे क़ुर जी दौलत ॾिनो, मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ॾिनो, अल्लाह जो ज़िक्र ॾिनो, मदारिस ॾिनो, ख़ानकाहूं ॾिनो, तीअं उन्हनि उलमा बुज़ुर्गनि तव्हां असांखे अक़ीदा ख़त्म नुबुवत बि ॾिनो आहे। जमयत उलमा इस्लाम इहा मामूली जमात कोन्हे, जंहिंजो बुनियाद में हज़रत ताज महमूद अमरोटी आहिनि, वॾा वॾा उक़ाबिर बुज़ुर्ग उलमा दीन आहिनि। ऐं उहा जमयत उलमा इस्लाम जॾहिं पाकिस्तान थो ठहे, पाकिस्तान जे ठहण खां पोइ हज़रत अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह, हज़रत अमरोटी जा फ़क़ीर ऐं ख़लीफ़ा जॾहिं अमीर था बणनि, हाणे उन वक़्त में हज़रत हमादुल्ला हालेजवी नवर अल्लाह मरक़दहू पंहिंजे फ़क़ीरनि मुरीदनि आम मुसलमाननि खे था फ़रमाइनि त असांजी इहा तमन्ना हुई त का असांजी उलमा जी जमात हुजे। अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान जे ठहण खां पोइ असांखे उलमा जी जमात जमयत उलमा इस्लाम मिली आहे। हज़रत हमादुल्ला हालेजवी पंहिंजे फ़क़ीरनि मुरीदनि खे ख़ासि हुकुम था करनि, आम मुसलमाननि खे अपील था करनि त मुसलमानो हाणे तव्हांजे लाइ जमात जमयत उलमा इस्लाम आहे। जमयत उलमा इस्लाम खां सवाइ ॿी काई तव्हांजी जमात न आहे। नारे तकबीर, जमयत उलमा इस्लाम, कायदे जमयत मौलाना फजल रहमान, नारे तकबीर। ऐं जॾहिं मुसलमानो अंग्रेज़ बरतानिया मुसलमाननि जे ख़िलाफ़ साज़िशूं करे थो, ज़ुल्म करे थो, हिते उलमा खे शहीद कयईं, क़ुर पाक जा नुस्ख़ा शहीद कयईं, मदारिस खे शहीद कयईं, मसाजिद खे शहीद कयईं, असांजे दीन जे हुलिये खे बिगाड़ियईं। तरह तरह जा टोला जमातूं अंग्रेज़ दीन जे ख़िलाफ़ ठाहिया।
उन वक़्त में अंग्रेज़ जे ख़िलाफ़ तहरीक हले थी। पाकिस्तान जे तरफ़ां हुकूमत पाकिस्तान अंग्रेज़ जी हिमायत में ॾींहुं था मल्हाइनि। हज़रत ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ख़ल्फ़े रशीद पंहिंजे फ़क़ीर हज़रत हमादुल्लाह हालजवी खे हुकुम था फ़रमाइनि, वञ मुसलमाननि जे क़स्बे क़स्बे ॻोठ ॻोठ में मुसलमाननि खे बेदार कयो, सुजाॻ कयो त अंग्रेज़ असांजो दुश्मन आहे, यहूदियत असांजो दुश्मन आहे, बरतानिया असांजो दुश्मन आहे, अक़ीदा ख़त्म नबूवत जो दुश्मन आहे, क़ुरान जो दुश्मन आहे, मुसलमाननि जो दुश्मन आहे। तंहिंजे करे जेको उन सां दोस्ती रखंदो असां मुसलमान उन जी हिमायत न कंदासूं। हज़रत हमादुल्लाह हालजवी नव्वर अल्लाह मरकदहू ॻोठ ॻोठ क़स्बे क़स्बे में वञी करे तहरीक था हलाइनि। सखर जे अंदरि रैली निकिरे थी, एहतजाजी जुलूस थो थिए। उन जुलूस जी अॻुवाणी हज़रत हमादुल्लाह हालजवी करनि था, जेको जुलूस बरतानिया हुकूमत जे ख़िलाफ़ थो निकिरे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, तव्हां असां त दीन इहो सम्झो आहे त सिर्फ़ु असांखे ॾाढ़ी हुजे, पटको हुजे, मस्जिद में वेठा हुजूं? न, तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर व उलाइका हुमुल मुफ़लिहून। अल्लाह तो फरमाए वल तकुम मिनकुम उम्मतुन, तहां मां हिकिड़ी उम्मत हुजे जेके नेकीअ जो हुकुम करनि, गुनाहनि खां रोकनि, जेके दीन जे ख़िलाफ़ साज़िशूं करनि, उम्मत खे आगाही ॾियनि त ख़बरदार इमरान अक़ीदे ख़त्म नबूवत जो दुश्मन आहे, इहो मदारिस जो दुश्मन आहे, इहो तव्हांजे दीन जो तहज़ीब जो दुश्मन आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत सीरत जो दुश्मन आहे, के सहाबा जा दुश्मन, के अहल बैत जा दुश्मन, के अक़ीदा ख़त्म नबूवत जा दुश्मन, के मदारिस जा दुश्मन, के मसाजिद जा दुश्मन। लेकिन उलमाए हक़ ऐं उलमाए देवबंद असांजा असलाफ़ बुज़ुर्गान दीन उहे आहिनि, या जमयत उलमा इस्लाम अॼु उहा तव्हां असांजी जमात आहे जंहिं हले हर प्लेटफार्म ते तव्हां असांजो तहफ़ुज़ कयो आहे। जे इमरान तव्हांजे ख़िलाफ़ ज़ुल्म थो करे त मैदान में हज़रत मौलाना फज़लुर रहमान बीठो आहे। जे अक़ीदा ख़त्म नबूवत जे ख़िलाफ़ इमरान जी पॉलिसी अचे थी, मौलाना फज़लुर रहमान ख़त्म नबूवत जे उनवान सां वॾा वॾा इज्तिमा करे थो। जेकॾहिं मदारिस जे ख़िलाफ़ तहरीक हले थी त उहो फज़लुर रहमान इमरान जे साम्हूं आहे। जे मस्जिदनि जे ख़िलाफ़ साज़िश थिए थी त फज़लुर रहमान साहब जमीयत उलमा इस्लाम जा उहे अॻवान पेशवा मसाजिद जे तहफ़ुज़ में आहिनि, मदारिस जे तहफ़ुज़ में आहिनि, सहाबा जे तहफ़ुज़ में आहिनि, अहल बैत जे तहफ़ुज़ में आहिनि, अक़ीदा ख़त्म नबूवत जे तहफ़ुज़ में आहिनि। तंहिंजे करे मुसलमानो, तव्हां असांजी कामयाबी इन में आहे, तव्हां असां उलमा सां हथ हथ में मिलाए इन उलमा जो साथ ॾियो। ऐं मुसलमानो, उलमा सां तालुक़ मामूली शइ कोन्हे। तव्हां गिरदो नवाह जे अंदरि बहिराड़ी जा इंसान हो, मतां तव्हांखे मायूसी थिए त इहे उलमा त दर्जे में वॾा आहिनि, असां सां इन्हनि जो उथणु विहणु जलसे जुलूस में हलणु इहो छा फ़ाइदो ॾींदो? न मुसलमान इन जो वॾो फ़ाइदो आहे। हज़रत मौलाना क़ासिम नानूतवी दारुल उलूम देवबंद जा मोहतमिम आहिनि, आलिम दीन आहिनि। उन्हनि जी संगत सोबत में हिकिड़ो वाणियो थो अचे हिंदू, उन हिंदू जी मुहबत, उन जो ताल्लुक़ आलिम दीन मौलाना क़ासिम नानूतवी सां थिए थो। हज़रत क़ासिम नानूतवी जे पोयां उहो वाणियो निमाज़ थो पढ़े, हज़रत क़ासिम नानूतवी जे ज़िक्र जे हल्के में वेहे थो, हज़रत क़ासिम नानूतवी सां गॾु दीन जे सफ़र में आहे, हज़रत क़ासिम नानूतवी जे मुहबत में अचे थो, दारुल देवबंद जे मदरसे में अचे थो। लेकिन हिकिड़े ॾींहं ते अर्ज़ु थो करे, साईं दिलि त घुरे थी मुसलमान थियां, औलाद नंढड़ी आहे, ॿारड़ा नंढड़ा आहिनि, हिंदू मूंखां औलाद खसींदा, इन जे करे इस्लाम खे ज़ाहिर नथो कयां। दिलि में अल्लाह रसूल सां मुहबत आहे, तव्हां उलमा सां मुहबत आहे। हिंदू फौत थो थिए, वाणिया बाहि में साड़नि था, 8 ॾींहंनि खां बाद आलिम दीन मौलाना क़ासिम नानूतवी ॾिसनि था, उन हिंदूअ जे मथां अल्लाह जो इहो फज़ल थो थिए, उन जी लहद ऐं क़बर जन्नत जो बाग़ आहे। फरमायो तूं त कलमो न पढ़ियो हो, चइसि मुंहिंजे दिली ईमान खे अल्लाह से क़बूल कयो, मुंहिंजी अव्हां सां सोहबत ऐं संगत खे अल्लाह से क़बूल कयो। फरमायो तोखे हिंदुनि साड़ियो हो, फरमायो बराबरि साड़ियो हो, लेकिन मुंहिंजे जिस्म खे ज़रो बि तकलीफ़ न थी। पोइ जेकॾहिं गॾाणी बिरादरी जा मुसलमान हिकिड़ो मौलाना क़ासिम नानूतवी सां हिंदू वाणियो ताल्लुक़ रखे, अल्लाह से उनजे क़ल्बी ईमान खे क़बूल करे, रब उन जे मथां फज़ल एहसान करे। अॼु जेकॾहिं तव्हां असां उलमाए हक़ ऐं उलमाए दीन जमीयत उलमा इस्लाम सां गॾु हलियासीं, यकीनन उलमा ऐं दीनदारनि सां ताल्लुक़ निस्बत तव्हां असांजे लाइ निजात ऐं छुटकारे जो ज़रियो बि थींदो। अल मरु मा मन अहब, मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो, इंसान उन सां गॾु हूंदो जंहिंसां मुहबत हूंदी। अल्लाह से इन मुहबत खे दाइम क़ाइमु फरमाए। अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे लाइ सिंध जी सुखड़ी नात ख़ान बि अची आहिनि, हाजी साहब, बाक़ी बि दोस्तनि चयो साईं एसि ताईं हलिजो जेसिताईं हाजी साहब अचनि। अल्लाह साईं तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। या अल्लाह यार, अल्लाह साईं असांजे इन दीनी महफ़िलनि खे आबाद फरमा,
रब साईं तूं पंहिंजी रज़ा नसीब फरमा। असांखे हज़रत अमरोटी साईं जी जमात में दाख़िल फरमा। असांखे हज़रत हालेजवी, हज़रत ॿेरवी, इन्हनि बुज़ुर्गान दीन अलाह वारनि सालिहनि जे अलाह साईं असां वटि न उहो अमल आहे, न उहो इख़लास आहे, न उहा तक़वा परहेज़गारी आहे। रब साईं तुंहिंजे सालिहनि सां आलिमनि सां मुहबत आहे। उलमाए हक़ जमियत उलमाए इस्लाम सां ताल्लुक़ आहे, उलमाए दीन सां ताल्लुक़ आहे। अलाह साईं इन ताल्लुक़ जे करे असांजी दुनिया आख़िरत सुहिणी फरमा। रब साईं तूं असांजे ईमान जी बि हिफ़ाज़त फरमा। बातिल फ़िरक़नि जे साज़िशुनि खां असांजे नौजवाननि जे अक़ीदे जी हिफ़ाज़त फरमा। सहाबा अहल बैत सां मुहबत अता फरमा। अक़ीदा ख़त्म नबूवत नसीब फरमा। मदारिस मसाजिद सां मुहबत अता फरमा। उलमाए हक़ उलमाए दीन सां मुहबत अता फरमा। बीमारनि खे शिफ़ा अता फरमा। अल्लाह साईं असांजी हाज़िरी क़बूल फरमा, पंहिंजी रज़ा नसीब फरमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिही व बारक वसल्लम।